हिकु पल में असां सभिनी जे लाइ धारिया बणिजी विया आहियूं खड़बे। न कसी पंहिंजा आहिनि, रक्त आहिनि। इहा धाजनि वारी ॻाल्हि न कर, छाकाणि त जिते कुर्ब हूंदो आहे उते रुसण ई परचण थींदो आहे। कॾहिं रुसंदासीं, कॾहिं परचंदासीं। दिलनि में दुख आहे न, भली हुजे, पर हिन दुख खे नफ़रतुनि तरफ़ न धिकी कर कसी। हा दा, मुजेरी चवंदो आहे त हीअ असांजो ॻोठु मोहबतुनि जो माॻ आहे। भली दुख हुजे या सुख हुजे, पर मोहबतूं हमेशा कायम रहंदियूं। खणी जो मूं ग़लती कई आहे ऐं उन ग़लती जी मां सज़ा बि भोगे वेंदुसि, पर हिन ॻोठ मां कॾहिं बि कोन निकिरंदासीं। इहा तव्हां ॻाल्हि न कजो। इहो त आहे मोर, पर जेकॾहिं मुजेरी असांखे ॻोठ नेकाली ॾेई थो छॾे त पोइ असांजा हितां जनाज़ा निकिरंदा, असांखे खणी करे असांखे कब्रिस्तान में दफ़न करे असांजी नाराज़गियुनि खे भली निकाली ॾे। बाक़ी हिन ज़िंदगी में त ही आख़िर कॾहिं कोन छॾींदासीं। अदा, तूं दिलि न लाए यार, मूं अहिड़ी ग़लती कई न आहे जंहिंमां असांखे हिन ॻोठ मां तड़ियो वञे। हा, बाक़ी जेकॾहिं थोरी घणी सज़ा ॾियनि था न, मां भोगे वेंदुसि। जे सख़्त सज़ा ॾियनि था त उहा बि मां पंहिंजे सिर ते खणी वेंदुसि। बाक़ी ॻोठ छॾण जी ॻाल्हि कॾहिं बि न कंदासीं ऐं न ई वरी उन्हनि खे करण बि ॾींदासीं। ख़ुदा कंदो अहिड़ो ॾींहुं न ईंदो जो असांखे ही ॻोठ छॾिणो पए। सोप सीरियल मोहबतुनि जो माॻ तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।